साथियों, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में हिकु तब्दीली कई आहे। अॼु वारे प्रोग्राम में मनान अब्बासी जी जाइ ते हिकु अहिड़ी शख़्सियत खे शामिल कयो आहे जंहिंजे नाले खां अव्हां अॻे ई वाक़ुफ़ आहियो। कादिर बख्श। हाँ, इहो ई साॻियो कादिर बख्श मिठू। साथियों, मां मुंहिंजे प्रोग्राम में पहिरियों भेरो शरीक थी रहियो आहियां। मूंखे उमेद है त तव्हां मूंखे मायूस न कंदा ऐं मूंखां का ग़लती थी वञे त महिरबानी करे माफ़ कजो। ख़त ज़रूरु लिखिजो। त पोइ अचो त कादिर बख्श मिठू खां हिकु लतीफ़ो ॿुधूं था जेको लिखी मोकिलियो आहे लाड़ शुगर मिल खां अली हसन शाह। हिकिड़ी माई वई पे त हिकिड़े छोकिरे उन पोड़ी माई खे साइकिल हणी जल्दी में चई आई एम सॉरी। त पोड़ी माईअ चयो मुआ हिकिड़ो त मूंखे साइकिल हयईं वरी मथां चयो त हाय मुंहिंजे सोणे। कादिर बख्श साहब हिकु ॿिनि सवालनि जा जवाब ॾींदा हलो। ही पहिरियों सवाल आहे ॻोठ ढढरो खां मोहम्मद हसन कुंभर जो। पुछे थो त असां ॿुधो आहे त अव्हां पहिरीं धाड़ेल हुआ, हींअर अव्हां थर प्रोडक्शन में कीअं पहुता? अदा तोखे ग़लत फहमी आहे। ऐं धाड़ेल बाड़ेल कोन हूंदा, पहिरीं पिनंदो गाॾियुनि में। ही ॿियो सवाल पुछाए मलीर म्यूज़िक सेंटर उमरकोट खां हाजी मोहम्मद आचार राहिमो। सवाल पुछे थो त शाइरी कीअं कई वेंदी आहे, इश्क में, गम में या शौक़ में? अदा बुख में। ही टियों सवाल आहे शहर बोहारा खां मोहम्मद शरीफ़ सोनारो। पुछे थो त मुंहिंजो हिकु दोस्त आहे जेको हर रोज़ सुबुह सां मूंखे सॾु करे चवंदो आहे त हली मूंखे चांहि प्यार, न त आउं तोसां नथो ॻाल्हायां, ॿुधाए त छा करियांसि? अदा किटली ॻिचे ॿधी छॾे त जान ई छुटी पवंदई। साथियों, हाणे अचो त प्रोग्राम जो पहिरियों गीत ॿुधूं हिननि साथियुनि जी फरमाइश ते। ॻोठाजी संघार राजड़ खां मोहम्मद इब्राहिम राजड़, ॻोठ साले सुमरो खां अर्जुन मेंघवाड़, ॻोठ राज़ी शाह खां अली नवाज़ शाह, ॻोठ सरदार अली बख्श सुमरो खां परवानो हाजी खान सुमरो, स्टेशन हसन रिंद खां गुलाम हैदर ख़ासकली, ॻोठ मोहम्मद बचल मेमन खां विष्णु मिस्त्री, जुडे खां मोहम्मद साजिद, ॻोठ मोहम्मद बचल मेमन खां मिस्त्री सोढो, सामारे खां मोहम्मद अशरफ चाकी, गोलाची खां ड्राइवर हनीफ ख़ासकली, 28 मेल मोरी खां मोहम्मद अयूब नुहाणी, ठठे ब्रांच मोरी खां रईस मोहम्मद बख्श खोसो, ॾाजेरो मोरी खां नेक मोहम्मद खोसो, शहर बोहारा खां मोहम्मद शरीफ सोनारो, ड्राइवर ममताज सोनारो ऐं मिस्किन ओसो सोनारो, ठठे खां सलीम चांडियो, ॾाजेरो मोरी खां पोड़ो मोलाई, शहर वर खां रईस बंगल खान ज़िंगियाणी ऐं नूर मोहम्मद ज़िंगियाणी, ॻोठ हेरल स्टेशन खां रसूल बख्श राजड़, ॻोठ रईस छप्पर खान खोसो खां ड्राइवर गुलशेर बुरड़ो, जुडे खां ज़ुल्फ़कार अली ज़ुल्फ़ी, सामारे खां बाबू मंगण हार, शहर सराणीअ खां ख़ुदा ॾिनू ऐं फोटो भील, शहर गडाब खां मीर मोहम्मद जोखियो, कोट मीरज खां जोगी नगर पार्कर खां मोहम्मद अशरफ चाकी, ॻोठ शेख सुमार खां एहसान अली रोंजो, ॻोठ सरनवारी खां एम वारिस राजड़, ॻोठ हाजी साले नोड़ियो खां सैयद उमेद अली शाह बुखारी, ॻोठ थगो सर थर खां मुआवजी मल, ॻोठ राणा जागीर खां लोणो मल मेंघवाड़, ॻोठ सोरहदी खां गुलशेर गुल ख़ासकली, ॻोठ मोहरा मुरादानी खां नूर मोहम्मद मुरादानी, ॻोठ लाखू फ़कीर खां मोहम्मद उस्मान सुमरो, मीरपुर बठोरे खां सैफुल्ला खत्री, बदीन खां ख़ालिद अहमद मेमण, ॻोठ मोहम्मद बचल मेमण खां टीकम दास मेंघवाड़, ॻोठ मोहम्मद बचल मेमण खां ई मोहम्मद सहतो, पंजू वाटर खां भारू मेंघवाड़, ॻोठ मोहम्मद बचल मेमण खां जान मोहम्मद दल, ॻोठ हाजी न्याज़ मोहम्मद कपरी खां कंवल रियायत अली कपरी, ॻोठ टीमाणी लग सजावल खां मुराद अली माची, शहर बाबड़ा खां यार मोहम्मद प्यासी, दरगाह पीर वसण ज़िला खैरपुर खां मीर हसन मंगरियो, मेहरापुर खां आफ्ताब हुसैन फाज़लानी, अमनाबाद खां अब्दुल गफूर भुरगड़ी, शहर बांधीअ खां प्यासी लियाकत अली खोकर, चूहड़ जमाली खां मोहम्मद हाशिम खटी, ॻोठ हाजी अली मुराद मुरादानी खां रब ॾिनू मक्सी, शहर बन्नू खां महर अली, सजावल खां असलम नवाज़ रिंद बलोच, जाती चौक खां मिस्त्री मोहम्मद उर्स रिंद ऐं सलीम नूर रिंद, ॻोठ मेवो हाजाणू खां अहमद हाजाणू, जाती चौक खां गुल हसन रिंद ऐं ॻोठ मोहम्मद मूसा पालारी खां गुलाम शबीर पालारी। साथियों, हिननि महिरबाननि त समीना कंवल जे आवाज़ में अनवर कंबराणी जे ॿोलनि जी फरमाइश लिखी। ऐं हाणे हिकु शेर जेको असांखे लिखी मोकिलियो ॻोठ गेले खान खोसे खां गरीब नवाज़ खोसो। तोखे सारण आदत थी वई, तोखे सारण आदत थी वई, ॻोढ़ा ॻाढ़ण आदत थी वई, ईंदे वींदे तुंहिंजे दर ॾे घूरे निहारण आदत